सिविल अस्पताल टंडोलयार में आज एक अफसोसनाक वाक़या पेश आया है। अली हैदर लुंड, ये इस बच्चे का नाम अदा तो नालो छा है? अली हैदर तव्हां पाण कह रहे हो? अली हैदर लुंड ये बैंक में मुलाजिम है, पट्टेवाली करता है। केड़ी बैंक में था? अक्सरी बैंक में। और इसके साथ जो आज हादसा पेश आया है, ये एहसान प्याला होटल पर चाय लेने गया था। इसकी कहानी, इसकी जुबानी सुनते हैं। अली हैदर छा मसलो थियो है तोसां? साईं जॾहिं आऊं हुते होटल ते वियुसि न, पठाण खे मुंहिंजो थोरो जल्दी कजो, महिमान असांजा वेठल आहिनि, चांहि खे थोरो फटाफट घुमाए वठिजो। हुन मूंखे भेण ते ॾिनी गार, मूं हथु खणियो, मूंखे 4-5 ॼणा जेके पोयां ॿिया पठाण हुआ उन्हनि झलियो आहे ऐं हिन मूंखे मंगो खणी मथे में हणियो, जंहिंमें मूंखे 5 टंका लॻाए। मंगो कप? वॾो कप जेको मंगो आहे, 5-6 टंका लॻाइनि मूंखे। तव्हां बैंक जी चांहि वठण विया हुआ? जी बैंक जी, इन होटल ते? जी मैनेजर साहब मोकिलियो। मैनेजर साहब तव्हांखे चांहि लाइ मोकिलियो? पोइ त तव्हां उते होटल ते चांहि वठण विया, जहिड़ो कीअं थियो? असल उहा ॻाल्हि ॿुधायो। असल ॻाल्हि हुन मूंखे ॾिनी गार, मूं हथु खणियो। तव्हां चांहि वठण विया त हू गार ईअं कीअं ॾींदो? जॾहिं हुनखे मूं चयो न जल्दी फटाफट कर। अच्छा, तव्हां हुनखे चयो चांहि जल्दी? हुन मूंखे भेण ते ॾिनी गार, चई हा तोखे ॾियूं था। भेण ते गार ॾेई उन खां पोइ मूंखे चई ॾियूं था तोखे चांहि। मूं रखे ॾिनी टमाटनि खे, पोयां ॿिया पठाण मूंखे जले वरितो। हिन मंगो खणी मूंखे मथे में हणियो। केरु आहिनि उहे होटल वारा? होटल वारा पंहिंजो कश्मीरी आहे, उन जे ठेके में ॾिनल आहे। एहसान जी आहे होटल, एहसान जी आहे। पठाण जेको आहे उनजी ठीके में ॾिनी आहे उनखे। पंहिंजो तोसां विड़ियो केरु? तोखे पठाण मूंसां विड़िया आहिनि। तोसां पठाण विड़िया? 5 ॼणा? जी जी। अली हैदर लुंड अक्सरी बैंक में मुलाजिम है, पट्टेवाली करता है। चाय लेने आया था एहसान प्याला होटल पर। इसने कहा कि मेहमान हैं और चाय जल्दी दो, और चाय जल्दी देने के बजाय उन्होंने इसको गाली दी। गाली देकर बोला चाय देते हैं। हर इंसान गाली बर्दाश्त नहीं करता है। इसकी ना तो उससे कोई हुज्जत है ना क्या। ये कस्टमर हैं, उनके होटल के ग्राहक के सारा दिन चाय आती है इनके होटल से। एक इनकी मेहरबानी है, उनके पास जाते हैं। होटलें और भी बहुत हैं और पठानों का इतना दिमाग खराब हो गया है कि अब यहाँ के हमारे लोकल लोगों से वो लड़ेंगे। अदा तव्हांजो छा थी है? मुंहिंजो पुटु आहे। तव्हांजो पुटु आहे? तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो ख़ुदा ॾिनो गुल हैदर लुंड। ख़ुदा ॾिनो गुल हैदर लुंड। अच्छा, अॼु जेको हिन सां वाक़ियो केॾी महिल पेश आयो आहे? इहो आयो आहे 4:45 इहो ई टाइम आयो आहे। 5 बजे आउं निमाज़ ते वियुसि ऐं निमाज़ पढ़ी घर आयुसि त घर मूं चांहि पिए पीती त हिन जी फ़ोन अची वई त बाबा मूंसां इहो वाक़ियो थियो आहे, ऐं अस्पताल में आहियां। ऐं इहो वाक़ियो थियो आहे, ऐं दौड़ी आयुसि हिते अस्पताल में। पोइ वरी NC कटराई आहे, लेटर बि पुलिस जो मिलियो आहे असांखे। बाक़ी एतिरो आहे जो पुलिस अञा हरकत में कोन्हे आई। पुलिस को जवाबदार गिरफ़्तार कयो आहे? को अञा गिरफ़्तार कोन कयो। हिनखे थोरो मामूली धक आहे या धक वॾो आहे? डॉक्टर सां मूं राब्तो कयो। डॉक्टर मूंखे ॿुधायो त चई त धकनि खे जेको 5-6 टांका लॻा आहिनि। 5-6 टांका लॻा आहिनि? 6 टांका लॻा आहिनि। अच्छा। ऐं बाक़ी सुबुह जो तव्हांखे जेको असां अॻिते कार्रवाई करे ॾींदासीं, डॉक्टर ॿुधायो। अच्छा, हींअर दाख़िल कयो आहे? हींअर दाख़िल कयो आहे। डॉक्टर चयो त ॾिसूं हाणे किथे थी पोज़ीशन बीहे। और हमारे